الثقلين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما يخشى الله من عباده العلماء. آمنت بالله صدق الله مولانا العلي العظيم. जिदो तुम जो नाम आबा जब को जाई मगान प्रियतम ये तुम सबर सबर यारो कमा तो के मायो सबका अल्लाह करीम करोड़े करोड़े इंसान से हमारी भलारी मोहम्मदी रूहानी इरफानी इल्म मुस्तफा करीम जे इश्क उल्फत सां सरशार भरपूर भलार जी महफिल भलारे पिड़ते अल्लाह पाक जे पाक घर में जगत थियण जी तौफीक नसीब फरमाई। सब खां पहिरों उस्ताद साहब मौलवी साहब के छोकरन मौलाना मोहम्मद खान साहब जेके छोकरा जिनके पुराने पाक जे हाज़रा पूरी कई आहे उन जे वालिदैन खे मुबारकबाद पेश कंदुसि। तव्हां अहिड़ो कमु कयो आहे जंहिंजो सवाब छोकरन खे बि मिलंदो जंहिं महिल सुबुह जो पढ़ण शाम जो पढ़ण अॼु पढ़ण सुभाणे क़ुरान जो जेॾी महिल बि तिलावत कंदा इन्हनि छोकरनि खे बि सवाब मिलंदो, इन उस्ताद खे बि सवाब मिलंदो ऐं इन जे वालिदैन खे बि सवाब मिलंदो। पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि थो कयां। साईं करीम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था जॾहिं माण्हू मरंदो आहे इनक़ता अमल असांजी कुलनि बि जेके रब करीम मलाइक सगुरा विहारिया आहिनि उहे असांजी हर हिकु मूवमेंट खे हर हिकु हरकत खे असांजे हर चङे अमल खे हर बुरे अमल खे लिखनि था। पर इहो सॼो अमाल नामे जो लिख पढ़ वारो कमु इंसान जी हयातीअ ताईं इन इंसान जो मौत छो इन रूह कब्ज़ थी ऐं उन जो अमाल नामो बंदि थी वियो। उन खां पोइ माण्हू खे कंहिं बि क़िस्म जे अमल जो सवाब या गुनाह नथो मिले इल्ला पर साईं करीम अलैहिस्सलाम जन फरमाया था कुछ अहिड़ा अमल आहिनि तव्हां मरण जे लाइ मरी वञो तव्हांजो जिस्म बेजान बणिजी वञे उन मथां हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम रूह खे कब्ज़ करे वठे पर उन खां पोइ बि अव्हां जे अमाल नामे में रब करीम सवाब लिखंदो रहे। सुभान अल्लाह। भला उहो कहिड़ा अमल आहिनि असी पाण नमाज पढ़ो असांजो असांजे सवाब जे ॻाल्हि सम्झ में अचे असी पाण कुरान जी
उन जो सवाब मिलेगा समझ में अचे थी पर असांजे मरी वञण खां पोइ असांखे सवाब मिले ये कहिड़ा वॾा साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था साईं जन अमल गिणाया आहिनि उन्हनि मजा हिकु अमल इहो आहे जेको माण्हू पंहिंजे पोयां साॻे औलाद छॾींदो आहे उन जो पुटु जेॾी महिल अज़ान जो भांग जो आवाज़ मस्जिद में ईंदो आहे ऐं मस्जिद में वञी रब करीम जी इबादत कंदो आहे सजदा कंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे नफिला पढ़ंदो आहे फर्ज़ अदा कंदो आहे उन जो सवाब उन जे पुत्र खे बि मिलंदो आहे उन जी धीअ खे बि मिलंदो आहे पर उन सां गॾो गॾु उन अबे खे उन जी अम्मा खे बि उन जी क़ब्र में इन अमल जो सवाब रब करीम मिलंदो आहे महबूब करीम जो चाचो अबू लहब महबूब करीम जी सारी जिंदगी उन्होंने मुखालफत कई है सारी जिंदगी साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के इज़ाई तो रहियो आहे जने ख्वाब में माण्हू ॾिठो तुसां कहिड़ो हाल थियो आहे तो हाल न पुछो हाल तमाम बुरो आहे महबूब करीम जी मुखालफत जे करे हाल तमाम बुरो आहे पर जने सूमर जो दिहाड़ो थींदो आहे उन दिहाड़े ते मुंहिंजी आंगुर मजाए नूर निकलंदो आहे उन जे सॼे जो अज़ाब घटि वेंदो आहे महबूब करीम जी विलादत थी आहे त महबूब करीम जी विलादत जी ख़बर खणी ईंदड़ पानीअ खे उहा ग़ुलाम पानी हुई उन पानी खे आंगुर जे इशारे सां चयो वियो वञ तोखे मूं आज़ाद कयो महबूब करीम जे ॼमण जी ख़ुशी मल्हाई आहे उन ख़ुशी मल्हाइण जे करे मरण खां पोइ काफ़िर खे बि अज़ाब में खटलाई थी मुझे कहे तुम महबूब करीम जो गुलाम हुजी महबूब करीम जो सजो उम्मती हुजी ऐं तुंहिंजो औलाद भी नेक सालिम ये वॾी खुशनसीबी आहे माण्हू वटि लख करोड़ हुजनि अरबे खरबे हुजनि पर माण्हू जी ज़िंदगी में सुकून नथो अची सघे सुकून तॾहिं ईंदो आहे जॾहिं अव्हां जो औलाद अव्हां जी अखियुनि जो ख़्यालु अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में दुआ सिखाई रब्बना हब लना मिन अज़वाजिना मौला असांखे ज़ालूं दे औलाद दे पर औलाद अहिड़ो हुजे ज़ाल अहिड़ी हुजे कुदरत आहे जेका अखियुनि जी ख़्यालु पुट त आहे पुट खोड़ सारा आहिनि हाणे खोड़ सारा वाक़िया ॿुधासीं पुटनि पंहिंजे पुराणे पीउ खे घर मां कढी छॾियो अहिड़े औलाद न माण्हू ईअं चङो आहे पर औलाद भलो उहो आहे जेको अखियुनि जो ठार वो पंहिंजे औलाद जी अहिड़ी तरबियत कर पंहिंजे औलाद खे अहिड़े तरह सां लाज हुए मुस्तफा करीम जा गुलाम बणी वञे सुभान अल्लाह बुझन हलारन जो औलाद जो कुरान जी नाज़रा पढ़ी पूरो कयो आहे वरी अल्लाह कंदो उहे अल्लाह जे कुरान जा अल्लाह जे कलाम जा हाफ़िज़ बि बणजंदा कुझ जो औलाद हाफ़िज़ बणजे थो त महबूब करीम फरमाइनि था त हाफ़िज़ जे अबे खे उनजी अम्मा खे काने जॾी रब्बे करीम अहिड़ो ताज पहिराईंदो आहे तो सिज खां वधीक उन ताज जी रोशनी हूंदी आहे सिज खां वधीक चमकंदड़ ताज उन हाफ़िज़ जी अबे ऐं अम्मा खे रब करीम पहिराईंदो तव्हां मुंहिंजे क़ुरान जी इज़त रखी आहे मुंहिंजे कलाम जी अव्हां लज रखी आहे ओड़ी माल जड़ी माल उठा मजू दिहाड़ो अबो पुटन मां बेजार पुट पी मजा बेजार बे अम्मा मजा बेजार पर ओड़ी माल जड़ी माल क्या मजू दिहाड़ो थींदो त हाफिज़ कुरान 70 ॼणनि खे बिना हिसाब जे बिना किताब जे बिना पुछाणे जे पाण सां गदाए जन्नत मजी वठी सुभान अल्लाह एतिरो अल्लाह करीम उन माण्हू खे अजर ऐं सवाब ॾिए थो जेको अल्लाह जे कलाम खे पंहिंजे सीने में सुभान अल्लाह साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमाइनि था पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान न बणायो साईं किला कब्रिस्तान घरनि खे कीअं बणायो घर में माण्हू रहंदो आहे घर में कब्रिस्तान कीअं थींदो त अल्लाह जो हबीब फरमाए थो जंहिं घर में अल्लाह जे क़ुरान जी अल्लाह जे कलाम जी तिलावत नथी थिए वो घर कीअं आहे कब्रिस्तान उनजे घर वारा ईअं न ॼण मुअल आहे जंहिं घर में अल्लाह जे क़ुरान जी तिलावत नथी थिए वो घर कब्रिस्तान
वो जिनके घर में अल्लाह जे कुरान की तिलावत थींदी आहे उहे भले मरी वञे भले खणी उहे पाण क़बर में पहुची वञनि पर उन जे घर में उन जे कब्रिस्तान में उन जी कब्र में अल्लाह जे कुरान जो नूर वासजंदो रहंदो आहे। सुभान अल्लाह। जेके माण्हू अल्लाह जे कुरान खे पंहिंजे सीने में छान सुभान अल्लाह। सब जी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह। अल्लाह करीम तो कुरान में फरमाए इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। अल्लाह का जिक्र के डरबो है अल्लाह का जिक्र के खौफ ऐं ख़शियत रखे थो त अल्लाह जी पान मजा जेके उलमा आहिनि जेके हक़ सच जा उलमा आहिनि ई सभिनी खां वधीक अल्लाह जी खौफ ऐं ख़शियत। सुभान अल्लाह। असीं ॻाल्हि कंदा आहियूं क्या आहिनि पर फलाणो माण्हू सुभाउ अल्लाह जो फरमाए त ॿिया अल्लाह जो खौफ ख़शियत रखनि था पर वाह जी ॻाल्हि कजे उलमा जी जेके कुरान जो इल्म रखनि था वाह जी सनद ॻाल्हि आहे। सुभान अल्लाह। अॻियां अल्लाह तबारक व तआला ॿिए हंधि फरमायो हल यस्तविल लज़ीना। अल्लाह तबारक व तआला असीं फलाणो माण्हू आहे पर फलाणो माण्हू अहिड़ी फलाणो माण्हू सुभान अल्लाह। भाई गोठ जो मिसाल तो आम गोठाणो माण्हू ऐं फलाणो सरदार ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ उनजो मुक़ाबलो ठहे थो। या अल्लाह जो कुरान तो फरमाए त हल यस्तविल लज़ीना यअलमूना। जन माण्हू खे अल्लाह इल्म ॾिनो जन खे अल्लाह तबारक व तआला कुरान जो इल्म ॾिनो आहे छा इहे माण्हू ऐं जेके जेके जाहिल आहिनि छा इहे माण्हू हाफ़िज़ किए थो कुरान जो हदीस जो इल्म सीने में सांढे थो उन जो मक़ाम रब करीम बुलंद करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर फारूक सभिनी सहाबा नाम जिन जो शान करो सब सहाबी के पासे ऐं सुनो अबू बकर सिद्दीक़ के पासे सुनो उमर फारूक के पासे मौला अली के पासे पर सहाबा किराम में साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो सोट हुयो हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इब्न अब्बास के दुआ दी हुई तो मौला इन मुझे भाईड़े के तो कुरान जो इल्म बता इन के तावील जो इल्म बता कर कुरान जो इल्म बता के महमूद करीम दुआ दी वो एड़ो अल्लाह तबारक व तआला हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास के इल्म बता कयो हुयो कुरान जी तफसीर जो हज़रत उमर फारूक हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर एड़ा बड़ा बड़ा सहाबी उहे को मसलो किसो हुयो चवंदा वा वठी जो अब्दुल्लाह बिन अब्बास उनका पुछो। सुभान अल्लाह। हालांकि सभी इंसान में नबी का पूजे करे के जो शान है सुने सिद्दीक़ अकबर पर सुनो सिद्दीक़ अकबर हज़रत इब्न अब्बास के घुराए मसला हल करे मालूम जो इल्म वाला जो रब करीम शान सुभान अल्लाह। इल्म जो शान इहो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम मिंबर ते बीठा है खिताब बयान कर खिताब कहिड़ो चयो लाजवाब खिताब थियो माण्हू हैरान परेशान थिया हेॾो इल्म हेॾा इल्मी नुक्ता माण्हू परेशान थिया अर्ज़ कयो साईं तव्हांखे अल्लाह तबारक व तआला हेॾो इल्म ॾिनो आहे तव्हां हेॾो अल्लाह तबारक व तआला इल्मी मक़ाम ॾिनो आहे छा तव्हां खां वॾो को आलिम आहे या गाल बोलती बे रब करीम हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने फरमायो त तोखा वडो कोई इल्म वारो आहे तू वञ उन अल्लाह वारे दे उन इल्म वारे दे वञ जेमल तू उन वट पहुचने उन जे आस्थाने ते पहुचने तो उन जे आस्थाने के अल्लाह तबारक व तआला एड़ो बरकत वारो बनाए छयो आहे तो ते मोल शे मुजिदा बन सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओते विने त मोल दिलियो विनियो आहिन त उन अल्लाह वारे दे उन इल्म वारे जे आस्थाने ते पहुची करे मोल दिलियो जिंदा सुभान अल्लाह किसो वडो आहे ता बुधो तो हज़रत खिज़र अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो जलील कदर नबी सगो रसूल सगो रसूलन में मर्तबो उलुल अज़म
मेरे सभनी का वॾा रसूल उन्हनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो नालो आहे पर एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबे वारो जेको अल्लाह सां दूब ॻाल्हियूं कंदो हुयो तूर सीना जबल ते रब करीम सां कचहरियूं कंदो हुयो एॾे वॾे मक़ाम वारो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उहो बि वञे पियो पाण खां घटि मर्तबे वारे नबी ॾे या अल्लाह वारे ॾे पर सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि जे करे जो इल्म में वॾे मक़ाम सुभान अल्लाह वो अल्लाह वारनि जी इल्म वारनि जी सुञाण रखियो उन जो अदब रखियो सब जी पढ़ो सल्लल्लाहु सुभान अल्लाह अल्लाह जो कुरान तो फरमाए ववजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत यूसुफ बिन नून अल्लाह जा नबी सगोरा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी दरबार दा वञन पिया जेमल उन सां मिलिया असी ना फलाणो उन सां मिलो उन हे खासी फलाणो आलिम सगोरो फलाण किताब में महारत अल्लाह जो कुरान तो तारीफ कराए अल्लाह जो कुरान तो फरमाए असा जे आनन मजा हिकु बाने सां मिलियो जेके असा पाण वटा रहमत अता कई अल्लाह वाला केड़ा है ना अल्लाह जो कुरान तो फरमाए उन्हनि जे मथा रब करीम जो रहमत नाज़िल थी आहे सुभान अल्लाह वअल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा उहो मुजो अल्लाह जो परमानो केड़ो आहे जेके रब करीम पाण वटा इल्म सिखायो आहे सुभान अल्लाह वो भी अल्लाह वारे वट के इल्म वारे वट वञण यो न सिर्फ एक सवाब जो कम आहे बल्कि अल्लाह जे नबियन सां कुरान जी सुन्नत भी आहे ए मिला इन जे की मौला सा अल्लाह वारे वट वञे तो तुझो डायरेक्ट अल्लाह सां राब्तो कराए ऐ मिला इन जे की मौला सा मूसा अलैहिस्सलाम यूसुफ बिन नून सां गॾु अचनि पिया रस्ते में हिकिड़े हंधि रुकिया तरसिया उते हज़रत मूसा अलैहिस्सलाम थकिजी पिया फरमाए तो मां आराम थो कयां खलीफ़े खे चयो हज़रत यूसुफ बिन नून खे मां आराम थो कयां उथां त उथी हलंदसि आराम करे जीअं उथिया त अॻियां रस्ते में हलण लॻा हज़रत यूसुफ बिन नून खे चयूं हेॾो सफ़र करियां वो सफ़र के हाथ थकिजी पिया हाणे वेहूं था ऐं ते नेरन कयूं था मानी खाऊं हज़रत यूसुफ बिन नून अर्ज़ कयो साईं नेरन लाइ जेका मच्छी खणी आया हुआसीं उहा जिथे तव्हां आराम पई कयो उते मूं छा ॾिठो अजीब माजरा उहा मच्छी जेके रधे पचाए असीं खणी आया हुआसीं खाइण लाइ उहा मच्छी पाणी मंझि किरी ज़िंदा थी रस्तो ठाहींदे वई पई ज़िंदा मरी अल्लाह तबारक व तआला जे हबीब करीम फरमायो जेका माण्हू गुनाह कंदो आहे उनजी दिलि जे मथां टिको ठही कारो दाग थी वो माण्हू गुनाहगार माण्हू गुनाह कंदो रहे थो उनजी दिलि कारी बणिजी उनजे मथां कटूं चढ़ी पोइ जेॾी महिल उहो अल्लाह वारनि जी सोहबत में ईंदो आहे उनजी दिलि जीअं सम्झो कटूं चढ़ी उहा मुर्दा थी वेंदी पर जेॾी महिल अल्लाह वारनि जी सोहबत में ईंदो आहे जॾहिं हलाल जी सोहबत में अची अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे नमाज़ पढ़ंदो आहे रोज़ा रखंदो आहे त उनजी मुअर दिलि ज़िंदा बणिजी वेंदी आहे सुभान अल्लाह जेके माण्हू ज़िक्र कनि था उन्हनि मुशाहिदो कयो हूंदो जन राय कयो उनखे आउं ॿुधायां जेॾी महिल इहो ज़िक्र असीं नक्शबंदी सिलसिले में कल्बी ज़िक्र थींदो आहे उहो कल्बी ज़िक्र थींदो आहे ख़्याल सां ज़बान सां नाहे चवणो ख़्याल कबो आहे तुंहिंजी दिलि में अल्लाह जो आवाज़ यो ख्याल कंदे अहिड़ो मक़ाम ईंदो आहे जो अमी ज़िक्र न आयो कंदा अमी मिसाल तो निंड पिया आहियो असां पाण ॾिठोसीं अहिड़ा अल्लाह जा ज़ाकिर माना साईं सां गॾु खोड़ दफ़ा इहो असां पाण ॾिठोसीं त माण्हू सुतो पिया साईं मिसाल तो आराम में पिया आहिनि ऐं कन लॻाए ॿुधूं त दिलि में अल्लाह अल्लाह जो आवाज़ त मां पंहिंजी
गुनहगार न तो क़यामत गुनहगार है पर जो ज़ाकिर बाबा जो न सता गड वेही ॾिसो वो पाण ज़िक्र न करे ज़बान सां पर उनजे दिल में अल्लाह अल्लाह जो आवाज़ वो यो अल्लाह वारे जी आसमानी जो अल्लाह वारे जी बरकत आहे जो मोर दिल में जिंदा बन जी मिली आहे सुभान अल्लाह वो अल्लाह तबारक व तआला इल्म वारन जो दिनो मकाम दयो आहे जो ये पाण द भला रहन पर जिथे रहन जे मकाम ते वेहन वो जगह वो बरकत वारी बन जी मिली आहे सब जी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह अल्लाह वारन जो मकाम इल्म वारन जो मकाम ऐं उन खां पोइ रमज़ान जो मकाम रमज़ान जो महीनो बचे पियो अल्लाह कीअं न कल असांजो पंहिंजो जलसो आहे उते तयारी वग़ैरह हलन पियूं मुख़्तसिर कंदासीं पर रमज़ान जो महीनो अचे पियो आशिक़ ईद जो महीनो अचे पियो त रमज़ान जे बारे में गुफ़्ता रमज़ान एड़ो महीनो आहे जो सहाबी सहुरा ॿुधाइनि था साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने हुअ ई सखी दिया हुअ ई साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सखा मुल्का मुल्क मशहूर हुई आयो पेनो आयो कलाकार आयो अची सवाल कई साईं की खुदा को खैरात सुभान अल्लाह सवाल एड़े माण्हू खां कई जो किनी जहान जो सरदार सुभान अल्लाह जेकॾहिं आंगुर जो इशारो करे तो जन्नत जा खजाना साम्हूं पिया सुभान अल्लाह अर्ज़ कई साईं किबला मूंखे खैरात ॾियो त सखियन जे सरदार मदीने वारे साईं जी खैरात सारी की सारी बात आहे ए मुंहिंजे जेको माल आहे सॼो तो पिया था सुभान अल्लाह रहमत करीम जी सखावत हुन मशहूर हुई पर सहाबी सगोरा ॿुधाइनि था त जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हुयो त साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन एडी सखावत कंदा हुया जेका शय दी खैरात करे सुभान अल्लाह रमज़ान जो महीनो एतिरो त भलारो महीनो आहे जो साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया था त हर अमल जे बदले 10 नेकिन जो सवाब इहो कबूल करी वञे सके हर अमल जे बदले मदीने वाले साईं जे उम्मत जे मथा आशिक़ जे मथा इहा करम नवाज़ी आहे नमाज तो हिकड़ी पढ़ पर हिकड़ी नमाज जे सदके तो बेटा है माल पर जॾहिं रमज़ान जो उहो आम महीना जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त हिकड़ी नेकी मजा 10 नेकी मजा 70 नेकी जो सवाब नमाज हिकड़ी ता पढ़दो हिकड़ी नमाज जे बदले तहां के 10 नमाज जो सवाब मिले पर रमज़ान में 70 नमाज जो सवाब साईं करीम फरमाए त इहो सवाब अञा वधे हिकड़ी नमाज जे न बियो 70 न अञा साईं फरमाए त वधदे नेकी ता हिकड़ी कदो हिकड़ी नेकी जे बदले 700 नेकी जो सवाब सुभान अल्लाह असी कीअं हिकड़ी नमाज पढ़ूं था ॾींहं में 5 नमाज़ूं पढ़ूं था त साल में 365 ॾींहं आहिनि मिसाल तौर जेकॾहिं असीं हिकिड़े ॾींहं में 5 नमाज़ूं पढ़ूं था 300 ॾींहंनि में 1500 नमाज़ूं थियूं 1500 नमाज़ूं तव्हां सॼे साल में पढ़ो ऐं हेॾा त रमज़ान जे महीने में रुकी 2 नमाज़ूं पढ़ो सुभान अल्लाह 2 नमाज़ूं पढ़ो तव्हांखे 1400 नमाज़ूं जो सवाब सुभान अल्लाह तो साईं करीम फरमाइनि था रमज़ान में एॾी भलायूं थींदियूं आहिनि एतिरो त करम नवाज़ियूं थींदियूं आहिनि जो साईं करीम फरमाइनि था त 5 शयूं अहिड़ियूं आहिनि रमज़ान जे महीने में रब करीम मुंहिंजी उम्मत खे अता कयो आहे उहे नेकियूं कहिड़ियूं आहिनि उहे करम नवाज़ियूं अहिड़ियूं आहिनि जो 7.5 लख नबी जेके बि आया उन्हनि मज़ा कंहिं बि नबी जी उम्मत ते अहिड़ी महिरबानी न थी कंहिंखे बि अहिड़ी करम नवाज़ी न थी जहिड़ी मदीने वारे साईं जे आशिक़नि जे मथां सुभान अल्लाह उन्हनि मज़ा हिकिड़ी अहिड़ी करम नवाज़ी आहे इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमज़ान जॾहिं पहिरीं रात रमज़ान जो चंड पीठो 28 शबान थी
रमज़ान जो चंड बीठो वजने पहिरीं रात थींदी आहे त साईं करीम फरमाइनि था त नज़र अल्लाहु इलैहिम रब करीम पंहिंजी नज़र करम फरमाईंदो आहे सुभान अल्लाह सुभान असीं मुर्शिद खे अर्ज़ कंदा आहियूं कि भला नज़र करम कयो चवंदा आहियूं मुर्शिद जी नज़र करम असांजा बेड़ा पार करे छॾे थी त जेकॾहिं ख़ुदि अल्लाह जी ज़ात नज़र करम करे त छा कंदा सुभान अल्लाह साईं करीम फरमाइनि था त नज़र अल्लाहु इलैहि जॾहिं अल्लाह तबारक व तआला नज़र करम फरमाईंदो आहे त लम युअज़िबुहु अबदा रब जो कानून आहे जंहिंजे मथां हिकु दफ़ो नज़र करम थी उनखे रब करीम कॾहिं बि अज़ाब न ॾींदो सुभान अल्लाह पोइ रमज़ान जो पहिरीं रात थींदी आहे त पहिरीं रात में अज़ाब खां छुटकारे जो चिठो मिलंदो आहे सुभान अल्लाह व अम्मा सानिया ॿी करम नवाज़ी व इन खुलूफ अफ़वाहिहिम हीन युमसून जॾहिं शाम जो वक़्तु थींदो आहे त हिकिड़ो माण्हू बुखार वुखार हुजे थो न वात में हिकिड़ी बू थींदी आहे त उहा बू असां इंसान खे नापसंद हूंदी आहे पर रब करीम अहिड़ी करम नवाज़ी करे थो उहा जेका वात मंझां बू अचे थी शाम जे वक़्त में अतियबो बिर्रिहिल मिस्क इल्लल्लाह अल्लाह वटि मुश्क भी हिकिड़े पासे अंबुर भी हिकिड़े पासे उन खुशबुनि खां वधीक इहा रोज़ेदार जे वात जी बूए रब करीम खे पसंद आहे अहिड़ी करम नवाज़ी रब करीम व अम्मा सालिसा ऐं टी करम नवाज़ी फइन्नल मलाइकत तस्तगफिरु लहुम फी कुल्लि यौमिन व लैला ऐं हर रात पहिरीं रात में करम नवाज़ी थी रब करीम जी नज़र करम थी वई उन खां पोइ हर रात हर ॾींहुं सारो रमज़ान अल्लाह जा नूरी फरिश्ता रब करीम जे हिननि ग़ुलामनि जे लाइ महबूब करीम जे हिननि ग़ुलामनि जे लाइ सुबुह शाम इस्तग़फ़ार कनि गुनाह तूं करी बुरा कम तूं करी असां कयूं पर उन्हनि जी रब करीम खां माफ़ी अल्लाह जा फरिश्ता सुभान अल्लाह चौथी ॻाल्हि فإن الله يأمر جنته فيقول لها استعدي وتزيني لعبادي ऐं रब करीम पंहिंजी जन्नत खे हुकुम फरमाईंदो आहे जन्नत जो हुकुम फरमाईंदो आहे त हाणे रमज़ान जो महीनो आयो आहे ए जन्नत तूं पंहिंजो पाण खे तयार ज़ीनत कर ऐं उन खां पोइ हार सिंगार कर ऐं मुंहिंजा पाण ईंदा मुझे महबूब करीम जा गुलाम ईंदा उन्हनि जे लाइ पंहिंजो सेजू विछा उन्हनि जे लाइ तयारियूं कर मुझे महबूब करीम जा गुलाम जन्नत में ईंदा सुभान अल्लाह ऐं पंजी ॻाल्हि इहा त जॾहिं आख़िरी रात थींदी आहे रमज़ान जी आख़िरी पहिरीं रात थी महीनो गुज़रियो सॼो पर जॾहिं आख़िरी रात थींदी आहे महीनो गुज़रंदो आहे आख़िरी रात थींदी आहे आख़िरी ॾींहं ईंदा आहिनि पहिरीं तारीख़ हूंदियूं आहिनि महीने जूं तो वो जेके नौकरी वारा आहिनि ड्यूटी वारा आहिनि उनखे पघार मिलंदी आहे उन्हनि ते जेका सॼो महीनो कमकार कयोसीं उन्हनि जी उजरत मिलंदी आहे जॾहिं रमज़ान जो महीनो पूरो थींदो आहे सारो महीनो अल्लाह जा बाना महबूब करीम जा गुलाम नमाज़ूं पढ़नि था रोज़ा रखनि था ज़िक्र अज़कार कनि था पोइ जॾहिं आख़िरी रात ईंदी आहे मज़दूर जी रब करीम हड़नी जी बख्शिश फरमाए है सुभान अल्लाह एडी करम नवाज़ी जो हिक तरफ रब करीम नज़र करम फरमाए वरी उन खां पोइ बात मंझि बूई थे उहा रब करीम वटि पसंदीदा वरी उन खां पोइ सुबुह शाम रब करीम जा फरिश्ता उहे तव्हां जे लाइ इस्तग़फ़ार कंदा रहनि हाणे ॾिसो अल्लाह करीम जो जेकॾहिं को अल्लाह वारो हुजे हलारो पानो हुजे वो दुआ करंदो आहे रब करीम उन जी का दुआ हद न करे छो जो वो चङा अमल कनि था सुबुह शाम चङा अमल कनि था उन जे करे रब करीम उन जा लफ़्ज़ वापसि न मोटाईंदो अल्लाह जा फरिश्ता जेके गुनाह खां पाक आहिनि उन खां करे को गुनाह थी न थो सघे उहे जेकॾहिं सुबुह शाम तुंहिंजे लाइ मग़फ़िरत जो दुआ करनि रब करीम छो न माफ़ कंदो जॾहिं आख़िरी रात थींदी आहे त आख़िरी तव्हांजे लाइ तोहफ़ो महबूब करीम जे पारां इहो आहे जो सारा जा सारा तव्हांजा गुनाह रब करीम बख़्शे माफ़
की तो सारो डी पांजो पाण के पांजे पेट के पांजी नफसानी ख्वाहिश के तो पांजे पाण का रोकी तो उन जो अजर तो एड़ो मिले तो रब करीम फरमाए तो कुल्लु अमल इब्न आदम लहू इंसान जो अमल करे तो नमाज पढ़े रोजो नमाज पढ़े ज़कात दिए या अमल करे वो सब इंसान जा पांजे लाया है इल्ला सौ पर रब करीम फरमाए हदीस कुदसी है रब करीम फरमाए तो रोजो एड़ो अमल है जो इयो अमल बानो खालिस अल्लाह की जात है अल्लाह करीम फरमाए तो यो अमल एड़ो है जो खास मुझे का बानो करे तो वो मां रब करीम न के अब इन अमल जो अजर को इन हिसाब सुभान रब करीम फरमाए तो अमल तो मुझे ला कयो है तो के अजर हिसाब मान सुभान हो यो रमजान जो भलारो महीनो अचे पयो यो ये समझो हमारे लाए पिके जाए हमारे लाए जी आम नियम में तव्हां जे लाए हिकड़े अमल जी नेकी जो हिकड़ो तव्हां के सवाब मिले हिकड़ी नेकी जो 10 नेकी जे बराबर सवाब मिले वरी उन 10 नेकी जे बदले 100 नेकी जो सवाब मिले इतनी कुरान नमाज रब करीम करे तो सिर्फ रमजान जी में और जेकर रमजान जी महीने में वरी रात मिली वने ओ लैलतुल कद्र जेका हिकड़ी रात 1000 महीनन जे बराबर है उन हिकड़ी रात की जेकर मनाए वनो ये समझो तव्हां के सारी जिंदगी जा अमल हिकड़े पासे ऐं हिकड़ी रात जो अमल के त साले सगुरा बल्कि साले सगुरा फरमाईंदा आहिनि त रब करीम पंहिंजी रज़ा खे चङनि अमल में लिकाए रखियो आहे जीअं बानो हर चङो अमल नंढो वॾो जेको हुयो कंदो रहे मन मालिक राज़ी थी सच ॻाल्हाइण हुजे सच ॻाल्हाईंदो कंहिंजी दिलि ख़ुशि करण जी दिलि ख़ुशि कंदो नमाज़ पढ़ी नमाज़ हर चङो अमल कंदो मतां हिन ॻाल्हि में रब करीम राज़ी ऐं वरी जेके साले सगुरा आहिनि उहे हर बुरे अमल खां बचंदा आहिनि इन जे करे मतां हिन कम में रब नाराज़ इन करे हर कम हर रब करीम रमज़ान में लिकाए जीअं मुंहिंजा ॿारहां सारो रमज़ान रब करीम जी इबादत कंदा रहनि इन रात के तलाश कंदा रहनि सारो महीनो इबादत कनि पोइ मां रब करीम न के उहा रात अता कंदुसि जे हिकड़ी रात में जेकर उहा में मल्हाए वठी त उन खे 1000 महीननि जो अजर हिसाब इहो मौक़ो विञायो न या मौक़ो अव्हां जे लाइ गनीमत आहे उन में रब करीम के बलाए रब करीम के परचाए दिखारियो तो जीअं रब करीम को खुश थे ऐं महबूब करीम जी ज़ात भी खुश थे ऐं आखिर में वहां की दावत ॾींदसि इंशाअल्लाह आचर जे ॾींहुं 10 मार्च ते सालियाबाद शरीफ में मुझे मिशन मुर्शिद करीम जे आस्थाने सालियाबाद शरीफ में साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिदैन करीमन जे अज़मत जे हवाले से अज़मत वालिदैन करीम ने मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले से प्रोग्राम रखियो आहे तमाम बड़ो प्रोग्राम रखियो आहे उन मंझ पूरी सिंध मजा सिंध जे कुंड कुछ मजा बल्कि बलोचिस्तान ऐं पंजाब मजा मुख्तलिफ उलमा मशाइख इंदा ऐं अल्लाह जा बरगुज़ीदा बांहा इंदा सभई गॾिजी करे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वालिदैन के भेटा पेश कंदा ऐं सनत जो शान इज़्ज़त बयान कंदा त हिकड़े आम वर्ज़ के आम हाफिज़ जो रब करीम यो मकाम रखियो आहे जो उन जे वालिदैन के रब करीम एड़ा सुनहरी ताज पहिराईंदो जेके सिज खां वधीक रोशन त उहे वालिदैन करीम आहिनि जेके मुस्तफा करीम जा वालिदैन आहिनि जे करे ई कायनात जुड़ी उन्हनि जो छा मकाम हूंदो उन्हनि जो छा मर्तबो हूंदो वो उन्हनि जे हवाले सां ई ॾेहाड़ो साईं करीम जे वालिदैन जे हवाले सां ई ॾेहाड़ो मल्हायूं पिया ऐं सभई अचो ख़ुशि और माए किराम के दावत अर्ज़ रखंदा सभी अचो ऐं ॿिया सभी मुंहिंजा भाइर अचो इन प्रोग्राम में ज़रूर शिरकत कयो इंशाअल्लाह ताला